अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आया जो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग में आयल तमाम दोस्तन के भली कार चवां तो भली करे आया जी करे आया सदाईं खुश हुजो। जी हाँ दोस्तों, जेकर मां आयो मुंहिंजे चैनल ते न्यू तो सब खां पहिरियां मुंहिंजे चैनल के सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन के भी दबाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तन वटि पहुचे, अवां खे मिले बहितर खां बहितर अपडेट। जी हाँ दोस्तों, हींअर ॻाल्हि कयूं पिया पंहिंजा वेरी ऐं रियासत ड्रामो। जी हाँ, ज़बरदस्त मुक़ाबिलो। ॿई जेके स्टोरियूं आहिनि उहे नूरज़ोर साहब जो लिखियल आहिनि। हिकु पासे आहिनि चौधरी असगर तईम ऐं ॿिए पासे आहिनि फर्ज़न मलिक। जी हाँ, फर्ज़न मलिक घोटकी खैरपुर रोड़ी सखर जे एरिया में पंहिंजे पंहिंजे दोस्तनि सां मुलाक़ातूं करे थो, जिते जिते शूट कंदो KTN जी सोप सीरियल रियासत जे लाइ। ऐं उन जे लाइ कास्टिंग भी जेका जारी आहे, तमामु बहितरीनु अदाकारनि में भी कमु करे रहिया आहिनि रियासत ड्रामे में भी। ऐं ॿिए पासे आहे पंहिंजो चौधरी असगर तईम जंहिंजो ड्रामो आहे पंहिंजा वेरी जो भी स्क्रिप्ट ते लिखियो आहे। जेके एडिटर आहिनि ऐं जेके राइटर आहिनि सॉरी उहे आहिनि पंहिंजा नूर ज़ोर साहब। ऐं हिन में जेको पंहिंजे अदाकार आहिनि तक़रीबन बहितरीनु अदाकारनि में आज़म मंगल भी आहे ऐं सत्तार लाड भी आहे ऐं इरफान शेख भी आहे। खोड़ सारा अदाकारनि में कमु करे रहिया आहिनि जेके अव्हांजा पंहिंजा पसंदीदा अदाकार आहिनि। मां उमेद कयां थो तव्हां दोस्तनि खे ॿिई सोप सीरियलियूं इंशाअल्लाह अनक़रीब तव्हां दोस्तनि खे सर में ॾियो। त दोस्तों, ही आहिनि असांजा हाजी साहब जेके मुंहिंजे पंहिंजो ॻोठाई आहिनि। मां हिननि ॻोठाई हाजी साहबनि सां बि मुलाक़ात करण जे लाइ वियुसि ऐं ज़ाहिर आहे हू मदीने खां थी आया आहिनि। उन्हनि सां बि सीनो मिलायोसीं, उन्हनि सां बि हाल वाल कयोसीं, उन्हनि सां बि कचहरी कई। उन खां पोइ वरी मुलाक़ात कईसीं असांजा पंहिंजा बहितरीनु दोस्त आहिनि मोहम्मद वकार चौहान साहब। जी हाँ, मोहम्मद वकार चौहान साहब जी शॉप ते वियुसि, उते करायुसि पंहिंजो ईज़ी लोड। जी हाँ, ईज़ी लोड करायोसि, पैकेज भी करायोसि व्हाट्सअप जो पैकेज कराए। उते वेठल असांजो दोस्त आहे अब्दुल हक चौधरी अब्दुल हक साहब जेको फ्रेंचाइज़ी आहे यूफोन जो। जी हाँ, सेल्समैन आहे, तमामु बहितरीनु दोस्त आहे असांजो। असांखे यूफोन जी सिम बि उन ॾिनी उन दोस्त ऐं उन दोस्त जा वॾियूं महिरबानियूं लख थोरा लख लाइ कलाकार ख़ुशीअ जो आबाद हुजे। त दोस्तों, अवां दोस्तनि खे हीउ वीडियो मुंहिंजो कीअं लॻो, सुठो लॻो आहे त सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दबाए छॾो त जीअं अचण वारे मुंहिंजे वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं पहुचे। त दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच करो, लाइक कमेंट करणु न विसारींदा। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं अवां दोस्तनि खां वठंदो आहियां इजाज़त। जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जी लतीफ़ जी नगरी। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।